أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد ولا يغتب بعضكم بعضا أيحب أحدكم أن يأكل لحم أخيه ميتا فكرهتموه صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे इन ही आयत जे अंदर मुआशरे जे हिक वॾी बुराईअ खां मना फरमायो आहे। हिक अहिड़ी बुराई जंहिं तव्हां असांजे घरेलू रिश्तेदारी मुहब्बत ऐं ताल्लुक़ खे टोड़ियो, दोस्तनि जे दरमियान मुहब्बत ऐं उख़ुवत खे टोड़ियो, इतिहाद ऐं ॿधीअ खे टोड़ियो। हिकु इहा उहा बुराई आहे। अल्लाह तबारक व ताला फरमायो वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा, हिक ॿिए जी ग़ीबत न कंदा कयो। हिक ॿिए जा ऐब जॾहिं मालूम थी वञनि त कंहिं ॿिए ताईं न पहुचाईंदा कयो, ढकींदा कयो। मन सतर अल उयूब सतर अल्लाहु लहू, जेको ॿियनि जा ऐब लिकाईंदो ख़ुदा उनखे लिकाईंदो, जेको वरी ॿियनि जा ऐब खोलींदो ख़ुदा घर वेठे उनखे रुसवा ऐं ख़ौर कंदो। तॾहिं त अल्लाह तबारक व ताला फरमायो छा तव्हांखे पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाइणु पसंदि आहे? यकीनन न। अल्लाह से फरमायो अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन, छा तव्हां पसंदि कंदा आहियो पंहिंजे मुअल भाउ जे गोश्त खे खाइण खे? न। अल्लाह से फरमायो मां बि ईअं तव्हां हिक ॿिए मुस्लमान जी ग़ीबत कंदा आहियो, गिला कंदा आहियो, ईअं नापसंदि कंदो आहे जीअं तव्हां गोश्त खाइण खे नापसंदि कंदा आहियो पंहिंजे मुअल भाउ जे गोश्त खे। इहा ग़ीबत उमूमन तॾहिं थींदी आहे जॾहिं हुजूम में ग्रुप में इलाही दोस्त हुजनि, पोइ ज़ाहिर आहे हर हिक सां ताल्लुक़ु हूंदो आहे न, हर हिक जी तबियत जी ख़बर पइजी वेंदी आहे। पोइ हिक जे ग़ैर मौजूदगीअ में ॿिए खे वरी हुन जा ऐब ॿुधाइणु, हुन जी ग़ैर मौजूदगीअ में हुनखे हाल अहिवाल मालूम कराइणु। घर जूं वॾियूं फैमिलियूं जिते हूंदियूं आहिनि उते बि ख़राबी इन चुगलखोरी ऐं ग़ीबत जे करे पैदा थींदी आहे। जिते वॾी जमात, वॾो हुजूम, वॾो इज्तिमा हूंदो आहे, उहे बि वॾे में वॾा इज्तिमा टुटंदा इन ग़ीबत ऐं चुगलखोरीअ जे करे। इहा चुगलखोरी एॾो वॾो गुनाह आहे, इन चुगलखोरी ऐं ग़ीबत जो एॾो वॾो बुरो अंजाम आहे दुनिया में। नहूसत इन जी एॾी आहे जो माण्हू बेरोज़गार थी पवंदो आहे। इन इहा ग़ीबत जे करे, इन इहा चुगलखोरीअ जे करे, हिक ॿिए जा ऐब हुन ताईं पहुचाइण जे करे अहिड़ी नहूसत पैदा थी पवंदी आहे जो इज्तिमाई अल्लाह तबारक व ताला जूं नेमतूं इंसान खां खसिजी वेंदियूं आहिनि, महरूम थी वेंदा आहिनि। हिकु दफ़े रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाई त हुज़ूर सलात वसलाम जन जो गुज़र ॿिनि क़बरुनि जे मथां थियो। पाण अचानक बीही करे फरमाइण लॻा त अल्लाह ताला पनाह ॾे, हिननि ॿिन्हिनि क़बरुनि वारनि जे मथां अज़ाब पियो थिए। पुछा कई वई त साईं छाजे करे, छो थो अज़ाब थिए? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो अल्लाह तबारक व ताला उहे दरमियान वारा पर्दा हटाए छॾिया। अल्लाह से हर ॻाल्हि मालूम कराई, राज़ चिटो कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछण खां पोइ जवाब में फरमायो त कंहिं वॾी ॻाल्हि जे करे अज़ाब नथो थिए, हिननि ते ख़सीस ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़े खे अज़ाब थो थिए चुगलीअ जे करे, ॿिए ते अज़ाब थो थिए पेशाब जे फिणगुनि खां न बचण जे करे। चुगली छा खे चइबो आहे? मुंहिंजो वास्तो आहे ॿिनि दोस्तनि सां, टई पाण में दोस्त आहियूं, हिकिड़े जी मूंखे ख़बर पई कंहिं ॻाल्हि कमीअ कोताहीअ जी, उन जे ग़ैर मौजूदगीअ में ॿिए खे ॿुधाइनि थी यार पंहिंजो दोस्त आहे पर हीअ ॻाल्हियूं अथईसि। वरी हुन जी ख़बर पई, पोइ वरी हुनखे ॿुधायमि यार पाण में दोस्त आहियूं पर हे फलाणो अहिड़ो अथई। इन इहा चुगलीअ जे करे उन्हनि जी दोस्ती, इतिहाद, भाइपी टुटी वई। अल्लाह से फरमायो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन चुगलीअ जे करे इन जे मथां क़बर में अज़ाब पियो थिए। ॿियो पेशाब जे फिणगुनि खां न बचण जे करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿी हदीस पाक ईंदी आहे, ईअं फरमायूं इस्तंज़िहु अनिल बौल फ़इन्नहु आमतु अज़ाबिल क़ब्र।
औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पेशाब जे फिणगुनि खां सख़्तु परहेज़ कंदा कयो, छो त अक्सर करे क़ब्र जो अज़ाब इन्हनि फिणगुनि जे करे थींदो आहे। पेशाब जे नंढे पेशाब ते ख़ुसूसन जॾहिं वेहिजे त वॾे एहतियात सां नज़र सां नी रखिजे त पेशाब स्पीड सां वञण जे करे उहे फिणगूं उथी वरी लॻनि त नथियूं। इन जे करे त फरमायो वियो त कंहिं अहिड़ी जॻह ते वेहो, नरम जॻह ते जिते पेशाब तेज़ीअ सां किरे त वरी मथे न उथे, सख़्तु जॻह ते वेहबो त फिणगूं थींदियूं, उहे फिणगूं तव्हांजे कपिड़नि खे लॻंदियूं। ऐं वरी पेशाब चङे तरह मसानो ख़ाली थी वञे त पोइ उथिजे, ईअं न त पेशाब अधूरो ई फारिग माण्हू थियो न आई उथियो न आई, पोइ इहे कतरा कतरा पिया किरंदा, इन मां वहम जूं बीमारियूं बि थींदियूं ऐं इनखे सलसल बॉल जो मर्ज़ बि लॻंदो, खोड़ सारियूं बीमारियूं तां लॻी सघनि थियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एहतियात सेखारियो। ऐं यकीनन तव्हांखे यादि बि हूंदो, वरी बि भेरो ॾियारे छॾियां त मूसा अलैहिस्सलाम जे दौर में बि इन इहा चुगलखोरीअ जे नहुसत जे करे बरसाति जो अल्लाह तबारक व ताला जो रहमत जो सिलसिलो बंदि थी वियो। बरसाति जो न पई त पाणी जेको ढंढुनि में, ढोरनि में, वादियुनि में, दरियानि में हुयो खुटी वियो। हाणे पीअण जे लाइ पाण परेशान हुया। सॼी क़ौम खे मूसा अलैहिस्सलाम वठी करे हिकु मैदान में आयो, क़ौम जो शिकायतूं कयूं त अल्लाह ताला खां बरसाति जी दुआ घुरो। क़ौम खे वठी करे हिकिड़े मैदान में आयो, अल्लाह ताला खां दुआ घुरणु, या अल्लाह बरसाति असांजे मथां न पई आहे, पाणी कोन्हे को, ज़मीन आबाद कीअं कयूं, फसल कीअं आबाद थियनि, ढोर ढगा किथां पाणी पियनि, असां पाण किथां पाणी आणियूं, बरसाति वसाए। इहा दुआ घुरंदा रहिया। अल्लाह तबारक व ताला मूसा अलैहिस्सलाम सां हम कलाम थियो, छो त मूसा अलैहिस्सलाम जी सिफ़त हुई न कलीमुल्लाह। मूसा अलैहिस्सलाम जो कलमो हुयो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। अहिड़ो मूसा पैगम्बर जंहिंसां अल्लाह ताला कलाम फरमाईंदो आहे। अल्लाह ताला फरमायोसि त मूसा, तुंहिंजे इन इज्तिमा में हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जंहिंजे नहुसत जे करे तुंहिंजी दुआ क़बूल नथी थिए, इनखे तव्हां कढ, पोइ तुंहिंजी दुआ क़बूल कंदुसि। मूसा अलैहिस्सलाम ऐलान फरमायो, बाबा असांजे विच में हिकिड़ो अहिड़ो गुनाहगार मनहूस आहे जंहिंजे करे असांजी दुआ क़बूल नथी थिए, उहो हितां निकिरी वञे। हाणे हर कंहिं पंहिंजे पंहिंजे जीअ में झाती पाइणु शुरू कई, हर कंहिं गौर फ़िक्र शुरू कयो त मुंहिंजो त कहिड़ो ॾोह कोन्हे, मुंहिंजो त कहिड़ो ॾोह कोन्हे। ईअं हिते हिकिड़ो बंदो हुयो जंहिं बंदे खे खुखी वियो, विधई चादर पंहिंजे मथां, पुकारियईं पंहिंजे रब खे, मुंहिंजा रब अॼु ताईं रुसवा न कयो अथई, अॼु बि न कर, अॼु ताईं ढकियो थी, मुंहिंजा रब अॼु ढके, आईंदा इहो ॾोह न कंदुसि। ईअं चादर जे अंदरां अंदरां चवणु लॻो त मुंहिंजा रब अॼु जे ॾोह वारी बंदो हितां निकिरां थो न हिन मजमे मां, सभु माण्हू मूंखे ॾिसी करे चवंदा, अच्छा इहो हुयो, मुंहिंजा रब अॼु ताईं ढकियो अथई, हीउ वक़्तु आहे मूंखे ढके, आईंदा न कंदुसि, पकी तौबा कई। अल्लाह तबारक व ताला बरसाति वसाई। मूसा अलैहिस्सलाम वरी अल्लाह ताला सां मुखातिब थियो, मुंहिंजा रब तो जो चयो त हुन बाने खे कढ गुनाहगार खे त पोइ बरसाति वसंदी, उहो निकितो बि कोन, बरसाति पोइ बि वसी वई। अल्लाह ताला फरमायोसि, उन जे करे ई त वसाई अथमि, उन ॾोहारीअ बंदे जे करे ई त वसाई अथमि, मूंखां माफ़ी वरितई, असां पाण में ठही वियासीं। मूसा अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजा रब साईं उहो मूंखे ॿुधाए कहिड़ो बंदो आहे जंहिंसां तूं एतिरे में राज़ी थी वहीं, उन बंदे कहिड़नि लफ़्ज़नि सां तोखे पुकारियो जो तूं ठही वईंसि, ॿुधाए। अल्लाह ताला फरमायोसि, जॾहिं उनखां नाराज़ हुयुमि तॾहिं उनजो नालो कोन खयो हुउमि, हाणे त हुन सां यारी आहे, हाणे कीअं नालो खणंदोमांसि। अल्लाह उहा ज़ात आहे जेको तव्हां असांजे ऐबनि खे ईअं ढकियूं पियो आहे, वरन त तव्हां असांजे ऐबनि जे नहुसत जे करे इहे मुसीबतूं, इहे तव्हां असांजो नेमतुनि खां महरूम हुजणु, हिन वक़्तु पाणीअ जो बहिरान थियो आहे न मुल्क में, पाणी कोन्हे, इहे असांजे गुनाहनि ऐं ग़लतियुनि जो सज़ा जो इहो सॼो मरहलो आहे। अल्लाह ताला तॾहिं फरमायो, पोइ उन वक़्तु अलामा इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब तंबीहुल गाफ़िलीन में लिखियो आहे त इन शख़्स जी ॻोल्हा कई वई त इन बंदे में मर्ज़ कहिड़ो हो, ख़बर पई त इन बंदे में चुगलीअ जो मर्ज़ हो, जंहिं माफ़ी वरिती। हाणे थोरो असां पंहिंजे अंदर में झाती पाईंदासीं त असां केतिरो चुगलीअ जे मर्ज़ में अॻिते निकितल आहियूं, शल न कंहिंजे ऐब जी ख़बर पए, जेसीं ताईं उनखे उगाड़ो न कयूं तेसि ताईं असांजो पेट फूकिजी वञे, फाटण ते हुजे। काफ़ी सालनि बुज़ुर्गनि एतिरे अंदाज़ में लिखियो आहे त जेको इंसाननि जा ऐब लिकाईंदो आहे न, अल्लाह पाक उनखे अहिड़ी तरह सां लिकाईंदो आहे, अहिड़ी तरह सां लिकाईंदो आहे जो दुनिया जे आॾो उनखे मुहतरम बाइज़त बनाए पेश कंदो आहे। हालांकि
अल्लाह ताला उहो इज़त ऐं एतिराम वारो पर्दो जी हटाएसि त दुनिया जा माण्हू थुकूं न। अल्लाह ताला तव्हां असांखे हर हिक खे ईअं ढकियो आहे, पर अफ़सोस तव्हां असांजी नज़र पंहिंजे ऐबनि ते कोन्हे, पराए ऐबनि ते आहे। अल्लाह पाक शला तव्हां असांखे इहा नज़र नसीब फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण खे ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।